पलिया 120 में किलो पलिया सादा माइट ये पली बाकी थोड़ी तो वरी मां हलियो वेंदो मां पलिया जा दफ़ो भुली वियो आहियां ॻणियूं बि नथा अचनि पली यार 2800 जी अलाए घणा आहिनि कुझु ॻणियूं ई नथा अचनि 6000 थींदा मुंहिंजे हिसाब सां 6 त पका आहिनि 17 21 23 29 52 29 घणा थिया इहे अलाह करे को यार मिली वञे को यार माण्हू को ॻणायां ते त मूंखे त परेशान कयो अथऊं हे 15 18 21 15 18 17 22 लाला ये गणो नथा अचनी ये 15 न आहिनि यार हे जेको आहे न हे हिनखे 16 चइबा आहिनि 15 हुजनि कोई तूं यार होशियार लॻे थो हे असुल पली हलायमि शहर में होका ॾिना हाणे की बि पइजी वई आहे पोइ हाणे 2800 जी पली मां ॻणियां थो त 5000 बीहंदा यार तूं ॾिस हाणे वधीक तोखे ख़बर हूंदी पाण हेॾियान मां गणे ॾियां परेशान छो थी तो यार आयूं तुझा तुझके असां पैसा बि न गणे ॾियूं पोइ कहिड़े कम जा तुझा हा वो ईअं मां गणे सही गणे ते हे यार थोरो मूंखे उस लॻे थी हे मूंखे 2 नोट अचनि था हे हिकिड़ो 2 आहिनि इहो हिकु आहे हे मथां मूंखे 5000 जो नोट लॻे थो अरे तूं त मां वधीक लानत 100 रुपयो आहे 100 आहे यार उस आहे न थोरो इन करे मथां पोइ ईअं करे थोरो हुते छांव में बीह करे मां गणे अचां थो हिते बीह गणी जाए सही भाउ मन 28 तो जुदा कजाए पलिया मुंहिंजी बचत जुदा खयूं जाए मां वेठो आहियां हिते हा मजदूरी हाल मिले छा न पोइ तूं दिलि जा कर बस वेह तो तू हिते हा वो गिया पैसा जुदा कजाए खंडरा जुदा तू हिते वे हिते उस है यार मां गणे चाहे रे इंजा साईं बाबा हा यार हाणे यार दोस्त हाणे तुझा मां पैसा खंदु यार मुझे यकीन नथी मां न गणी तू वठ जल्दी कर सेठ अची वेंदो यार बिल देणो आहे पंहिंजा पैसा हथ मां न गणी ना नथी गणिया वञ बाबा मां न गणी तू बाबा तू मूंखे बेईमान बाबा हेॾ गणिया बस असां हाणे बेईमानी कंदा आहियूं यारनि सां यार हाणे बेईमान थींदी आहे मोतबरा तू इहा ॻाल्हि न पली बि जाए सुबुह खणणा किलो हे त पैसा आहिनि पूरा 5000 2800 जी पली खई ईअं सम्झ त 2200 रुपया बचाया अथई लॻे थो हाणे मां बि पली जी रेड़ी हलायां न मां छो रेड़ी हलायां कहिड़ो शहर में औखा ॾिए इहो वरी गर्मी में बीहे बसि डेली हिनखे इहो जेको आहे पैसा गणे ॾींदुमि मिड़ई 200-300 रुपया गोभी हणंदोमांसि हाणे हीअं तूं कयां चवांसि तूं अञा 300 रुपया खोट पई आहे कुल 2500 हणां थो पंहिंजे गीते में यार माण्हू आहे अरे ना आयो आहे चंडो अची हाणे ॾिस तूं हाणे मूंखे बेईमान सम्झे पियो मोटी आयो न तू छा सम्झे पियो त हे न मोटंदो अलाह मां बेईमान न मां ईअं चवां पियो देरि कई अथई सेठ खे इहो जेको आहे त कुल 2500 रुपया हुया 2500 ईअं सम्झ तूं हाणे 300 रुपया अञा खोट कई 2800 जी पली खई न त 300 रुपया खोट के 2500 रुपया कुल कमाया अरे मां हे असुर जो निकिरी आयो आहियां घरों होका ॾिना आहिनि पली जा न 300 नुक़सान कयो मां नुक़सान कयो थी हाणे पोइ न त मां त ॿधल न आहियां न पोइ हे मां गणिया पियो 5000 5200 थिए पियो तूं सही न गणिया आहिनि हे सही गणिया बा ॿिए खां गणा हे ॾिस हे वठ हाणे 2500 रुपया हाणे तूं मूंखे बेईमान सम्झे पियो तॾहिं त मां तोखे हाणे ईअं करे मां रोज़ रेडी हलाईंदो आहियां शहर ख़बर आहे हाणे न बचा 200 त ॾे न मां घर सौदो वौदो त वठी वञा 200 खां छो परेशान जो 300 रुपयो ॾियां थो सवायो की बि वठी वञ हे मां खां वधीक त तोखे पैसा आनोसि अरे बाबा मां सेठ आहियां न हे यार पोइ रेडी में कहिड़ी बचत आहे यार अञा हे मां जो वॾो दुकान आहे उते किराने जो दुकान आहे हे वटि 300 रुपया उधारा थी मुंहिंजा सौदो वठी वञ बसि यार तॾहिं ॾियां थो यार पली में त पोइ न बचो न मूंखे त मज़ो नथो मुंहिंजो यार कीअं कजे हाणे न पली ॿीहर न रहे बाबा पली में बचत नथी